विटनेसिस के थ्रेट कयो थो वञे पियो ऐं राति जो अननोन माण्हू अची उन्हनि जे घरनि ते उन्हनि खे धमकाइनि था त हिन केस खे परसू न कयो ऐं जंहिंजे लाइ जेको आहे असां एप्लीकेशन फाइल कई त हिन में जेका हुआ असां 164 स्टेटमेंट रिकॉर्ड कई वञे। नसरुल्ला गडानी जेको हिकिड़ो दिलेर माण्हू हुयो जंहिं समाज जूं बुरायूं जेके आहिनि उहे आला अख़्तियारनि ताईं पहुचायूं ऐं असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त हू जवान जेको पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे वियो कोमल आहे त उन जे लाइ ज़रूरु बीहजे। उन जी अमड़, उन जा भाइर, उन जा दोस्त अॻिते आया आहिनि। मीरपुर माथेले में अवामी आवाज़ जे रिपोर्टर शहीद नसरुल्ला गडानी जे वारसनि जी हयाती खे ख़तरो ज़ाहिर कयो वियो आहे। शहीद नसरुल्ला गडानी जे क़त्ल केस जी पैरवी कंदड़ वकील ॿुधायो आहे त केस तां हथ खणण लाइ राति जे वक़्तु माण्हू अची शहीद नसरुल्ला गडानी जे घर भातियुनि खे धमकाए रहिया आहिनि। अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे त SSP घोटकी शहीद जे वारसनि खे तहफ़ुज़ फराहम करे। असां चाहियूं था त शाहिदनि जो 164 जो बयान रिकॉर्ड कयो वञे जंहिं लाइ अदालत ईंदड़ ॿुधणी 24 जून ते रखी आहे। ATC कोर्ट में ॿुधणी लाइ फरियादण मसमात पठाणी पेश थी। जवाबदार खे टियों भेरो 4 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। केस जी पैरवी कंदड़ वकीलनि सलाहुद्दीन पंवर, अब्दुल्ला घोटो, अब्दुल रज़ाक महर अवामी आवाज़ खे ॿुधणीअ जो अहवाल ॾिनो। नसरुल्ला गडानी जेको हिकिड़ो दिलेर माण्हू हुयो जंहिं समाज जूं बुरायूं जेके आहिनि उहे आला अख़्तियारनि ताईं पहुचायूं ऐं असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त हू जवान जेको पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे वियो कोमल आहे त उन जे लाइ ज़रूरु बीहजे। उन जी अमड़, उन जा भाइर, उन जा दोस्त अॻिते आया आहिनि। अॼु असां उन हवाले सां हिते आयासीं। अॼु अक्यूज़ हिकिड़े जो रिमांड पेश कयो वियो जंहिंमें असां IO साहब ऐं प्रोसिक्यूटर रिक्वेस्ट कई त हिन में असांखे वधीक रिमांड ॾियो त इन शइ खे जेका इन्वेस्टिगेशन हले थी पई त इन शइ खे अञा वधीक जेको आहे असां ट्रेस आउट करे सघूं त हीउ मामिलो जेको आहे उहो कंहिंजे चवण ते कयो वियो आहे। उन में असां सभिनी कोर्ट खे ब्रीफ कयो। कोर्ट उहो ऑर्डर लाइ रखियो आहे। गॾोगॾु विटनेसिस खे थ्रेट कयो थो वञे पियो ऐं राति जो अननोन माण्हू अची उन्हनि जे घरनि ते उन्हनि खे धमकाइनि था त हिन केस खे परसू न कयो ऐं जंहिंजे लाइ जेको आहे असां एप्लीकेशन फाइल कई त हिन में जेका हुआ असां 164 स्टेटमेंट रिकॉर्ड कई वञे छो जो जेके प्रॉपर वर्जन्स हुया, जेके हक़ीक़तूं हुयूं उहे पुलिस हमेशह वांगुरु रवाजी उहे पंहिंजो रवैयो क़ाइमु रखंदे उहे स्टेटमेंट्स सही सां रिकॉर्ड न कयूं आहिनि। लिहाज़ा असां मजिस्ट्रेट खे एप्लीकेशन ॾिनी आहे IO साहब जे थ्रू त हू विटनेसिस खे पंहिंजो पाण वटि घुराए 164 जी स्टेटमेंट रिकॉर्ड करे जिथे असां प्रॉपर कोर्ट खे जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ॿुधाए सघूं। उन जी हेयरिंग लाइ रखियलु हुई 24 पर गॾु उन खां एप्लीकेशन फाइल करण खां पोइ विटनेसिस जेके आहिनि, जेको कंप्लेनेंट आहे नसरुल्ला जी अमड़ भाइर आहिनि, उन्हनि खे हिरासा कयो पियो वञे त तव्हां स्टेटमेंट रिकॉर्ड न करायो। उन एप्लीकेशन ते अॼु हेयरिंग रखियलु हुई जेका एप्लीकेशन जज साहब डायरेक्शन ॾिनी आहे पुलिस खे त विटनेसिस या कंप्लेनेंट साइड या जेका नसरुल्ला जी फैमिली आहे उनखे प्रोटेक्शन SSP कंसर्न जेको आहे घोटकी उहो उन्हनि खे प्रोटेक्शन प्रोवाइड करे एज़ पर लॉ ऐं मैटर जेको आहे उहो 24 ते रखियो आहे त उन ते असां पंहिंजी 164 स्टेटमेंट रिकॉर्ड कराईंदासीं विटनेसिस जी ऐं कोर्ट खे जेके रियल हक़ीक़तूं उहे ॿुधाईंदासीं। तेसि ताईं जेको आहे SSP घोटकी खे डायरेक्शन आहिनि त हू कंप्लेनेंट जेका अम्मा आहे नसरुल्ला जी अमड़ आहे हुनजो भाउ या हुन जा ॿिया फैमिली मेंबर आहिनि उन्हनि जे प्रोटेक्शन खे इंश्योर कंदी पुलिस। जेको हिन तव्हांखे रिमांड ॾियणो आहे उहो 30 ॾींहंनि जो आहे। हिन जवाबदार टोटल 12 ॾींहं थिया आहिनि गिरफ़्तार में। हिन जो 3 रिमांड आहे। हिनखे जेको महिरबानी करे त कॾहिं कोर्ट सेटिस्फाई थिए थी पई त हिनखे जुडिशल कस्टडी जे बजाए पुलिस कस्टडी में ॾियो त जीअं अञा पुलिस इन्वेस्टिगेशन हुन खां प्रॉपर करे सघे इन्वेस्टिगेशन। ऐं उन खां पोइ जज साहब असांजा आर्ग्यूमेंट्स ॿुधी करे ऑर्डर जे लाइ रखियो अथई। ऐं बाक़ी जेको सिविल जज साहब वटि जेको जुडिशल मजिस्ट्रेट मूं एप्लीकेशन ॾिनी इन्वेस्टिगेशन ऑफिसर 164 विटनेसिस जी ॾिनी आहे, रिकॉर्ड कयो। उन ते मुंहिंजी एप्लीकेशन हुई त उनखे थ्रेट आहिनि मर्डर जा ऐं विटनेसिस खे जेको आहे त उहे थ्रेट करनि था पिया ऐं फियर आहे उनजे करे जेको असांजी अर्जेंट हेयरिंग थी वञे ऐं उन्हनि जी रिकॉर्ड कई वञे। उहा जज साहब असांजी ॿुधी ऐं उन में वाज़े उन लिखियो आहे उनखे डायरेक्शन ॾिनी अथई त नसरुल्ला जी अमड़ फरियादिन ऐं शाहिद जेको उनजो भाउ आहे मोहम्मद याक़ूब ऐं सलाहुद्दीन जेको आहे ऐं उनजी ॿी फैमिली उन खे बिल्कुलु उनखे प्रोटेक्शन ॾिनो वञे। हुननि जी थ्रेट ज़िंदगी जे कॾहिं ख़तरो आहे त उन महिल ई SSP वटि अप्रोच करनि या कंसर्न SHO वटि पेश करनि, हुननि खे जेको आहे प्रोटेक्शन मिलंदो। ऐं प्रोटेक्शन एक्ट बि असांजो 2013 आहे विटनेस प्रोटेक्शन, उन तहत हिननि खे तहफ़ुज़ आहे ऐं इहो बि मिलंदो। हिननि जा जो इहो बहितरीनु ऑर्डर थियो आहे इंशाअल्लाह अॻिते बि उमेदु आहे अल्लाह कंदो असां कामयाबु वेंदासीं ऐं ज़ालिम खे जेको आहे पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदासीं।
हियरिंग मुतालिक़ त पंवर साहब तव्हांखे ॿुधायो ऐं आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त नसरुल्लाह गदाणी जेको हुयो सिर्फ़ु घोटकी जे माण्हुनि जो आवाज़ु न हुयो पर उहो सॼी सिंधी क़ौम जो आवाज़ु हुयो ऐं वधीक आउं इहो चवंदुसि त न सिर्फ़ु सिंधी क़ौम जो पर हू मज़लूम इंसाननि जो आवाज़ु हुयो ऐं घोटकी ज़िले में तव्हां ॾिठो आहे त काफ़ी वाक़िया इन क़िस्म जा थिया आहिनि जेके वाक़िया दॿाया वेंदा आहिनि उन्हनि में वॾेरा पुलिस पाण में शरीक हूंदा आहिनि ऐं उनजी मिली भगत सां उहे वाक़िया दॿिजी वेंदा आहिनि पर हींअर आउं सम्झां थो पियो त नसरुल्लाह त पंहिंजी क़ुर्बानी ॾेई वियो पंहिंजे नसुलनि जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ पंहिंजे ज़िले जे लाइ पंहिंजी सिंध जे लाइ पंहिंजे मुल्क जे लाइ पर हींअर जेका इहा क़ुर्बानी नसरुल्लाह ॾेई वियो आहे त हींअर उन क़ुर्बानी आउं सम्झां थो पियो त माण्हुनि में हिकिड़ो शूर पैदा कयो आहे ऐं जेतिरो नसरुल्लाह जे लाइ माण्हू निकिता आहिनि जॾहिं कराची खां उनजी डेड बॉडी अचे पई त जेतिरो उनजो इस्तक़बाल थियो आहे आउं चवां थो पियो त कॾहिं बि कंहिंजो कोन थियो आहे ऐं जेके नसरुल्लाह जे जनाज़े में माण्हू हुया त उहे कंहिं वॾेरनि ॾे त हूअं ख़ुशामद में वेंदा आहिनि या दौर मारिया माण्हू वेंदा आहिनि त उन्हनि जे जनाज़े में बि एतिरा कंहिंजे वॾेरे जनाज़े में माण्हू शरीक न आहिनि थिया ऐं पहिरियों दफ़ो इहो आहे त वॾेर को निज़ाम जेको आहे जेके वॾेरा हिते चवंदा आहिनि त मूं त इहो चवंदो आहियां त घोटकी डिस्ट्रिक्ट इज़ कॉल्ड एज डिस्ट्रिक्ट ऑफ फ्यूडल्स वॾेरनि जो ज़िलो आहे जागीरदारनि जो ज़िलो आहे हिते माण्हू कुझु बि कोन था सघनि पिया हिते जीअं तव्हांखे ॿुधायो पंवर साहब त असांजी अमड़ या उनजा वारस ॿाहिरि उनजा मिट माइट सहाफ़ी हज़रात सभई ॼण के इनसिक्योर पंहिंजो पाण खे फील कनि पिया पर नसरुल्लाह जे वञण खां पोइ माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो उत्साह ऐं हिकिड़ी हिमत पैदा ज़रूरु थी आहे जॾहिं क़ौमुनि में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजो अहिड़ो अमल छॾे था वञनि पिया त उहे क़ौमूं जेकॾहिं उनजी राह ते हलंदियूं आहिनि त पोइ हिकु नसरुल्लाह न पोइ सॼी क़ौम नसरुल्लाह थी वेंदी।